बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी। बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां गॾु तव्हांजे ख़िदमत में शैला गुल हाज़िर आहे। उम्मीद कयां थी ठीकु ठाक हूंदा, जिते हूंदो ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। पंहिंजे फैमिली मेंबर्स सां जेके असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि, पसंदि कंदा आहिनि, उन सभिनी खे असां पंहिंजी टीम जे तरफ़ां चवंदा आहियूं तव्हांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं हूंदा आहियूं। त तव्हां चवंदा आहियो त असीं तव्हांखे चवंदा आहियूं रिक्वेस्ट करे त हर रोज़ जॾहिं तव्हां पंहिंजे अफ़्तार में जॾहिं टेबल ते जेको आहे सो जेको बि अलाह साईं तव्हांखे पंहिंजे रिज़्क़ मझा ॾिए थो त उन जे दौरान असांजे लाइ बि दुआ ख़ासि ज़रूरु कंदा कयो। असांजी हर वक़्तु इहा दुआ हूंदी आहे त हिन वबा जे माहौल में ऐं जेको हीउ डेंजरस माहौल हलियो आहे हुन खां पोइ बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां वटि कुझु नरमी आई आहे, कुझु माहौल आहिस्ता आहिस्ता बहितर थियो आहे ऐं इंशा अल्लाह ताला इहो माहौल जेको आहे सो रमज़ान जे ईद ताईं वञी बहितर खां बहितर थींदो ऐं उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता पंहिंजे ज़िंदगी जे रतो बदल जे तरफ़ साम्हूं ईंदासीं। बिल्कुलु त उनजे करे चवंदा आहियूं तव्हां बि असांजे लाइ दुआऊं कंदा कयो, छो जो असीं इहो चवंदा आहियूं तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो पंहिंजे फैमिली सां, पंहिंजे बचनि सां। उहे बुज़ुर्ग जेके घरनि में वेठा आहिनि, के बीमार आहिनि, उन्हनि जे लाइ सिहतयाबी जी दुआ ऐं उहे जेके जवान नवान जेके असांजे घरनि में माशाअल्लाह भेनरूं असांजी वेठियूं आहिनि, तमामु घणी महिनतूं कनि थियूं पंहिंजे फैमिली जे लाइ, उन्हनि जे लाइ बि दुआ ख़ासि आहे त अलाह साईं उन्हनि खे मज़ीद हिमत ॾे त पंहिंजे रमज़ान खे सैर अफ़्तार खे पंहिंजे फैमिली जे लाइ बहितर खां बहितर बणाइनि। जी बरकत रमज़ान जी ट्रांसमिशन में असांजा खोड़ महिमान सां गॾु हूंदा आहिनि, तमामु नातख़ान जो सिलसिलो हूंदो आहे, सभु शयूं तव्हांजे लाइ स्पेशली हूंदियूं आहिनि ऐं हिन बरकतुनि जे महीने में जेतिरो थी सघे त असां उन्हनि रहमतुनि खे पंहिंजे पाण वटि ॻंढे सघूं ऐं उन्हनि रहमतुनि खे जेतिरो पाण वटि समेटे सघूं ऐं असांखे अलाह साईं तोहफ़े में ई महीनो ॾिनो आहे त असांखे खपे त असां जेतिरियूं दिलि सां थी सघनि दुआऊं घुरूं। त उनजे करे असां वटि कुझु महिमान मौजूदु आहिनि जिन खे हमदो नाज जो सिलसिलो शुरू कंदा आहियूं ऐं ॾाढो तमामु लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियूं हर रोज़। तव्हां सभिनी खे बि इहा रिक्वेस्ट आहे त कॉल जे ज़रिए प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं तव्हां असांखे फ़ोन कंदा और असांखे ॿुधाईंदी हलां तमामु बहितरीनु नातख़्वां असां वटि अदा सावण फ़क़ीर लाशारी गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम अदा, कहिड़ा हाल आहिनि? जी ठीकु आहियो तव्हां? तव्हांखे माशाअल्लाह सां रमज़ान जी मुबारक हुजनि ऐं अॼु इंशा अल्लाह ताला हमद जो सिलसिलो तव्हां वटां शुरू कंदासीं। तव्हां सां गॾु हिकिड़ी नंढड़ी असांजी क्यूट भेण वेठी आहे, पिचकड़ी सी अदी अन्ना भी आहे। अस्सलाम वालेकुम बेटा, कैसी हैं आप? तबीयत सही है आपकी? सब खैरियत? आज आपने मेरा फेवरेट सूट पहना है, अजरक मेरा फेवरेट है। आप बहुत माशाल्लाह क्यूट और प्यारी लग रही हैं। आप मुझे हमदो नाज से बहुत बड़ा मतलब मुझे सुना है कि आपकी आवाज़ बहुत अच्छी है माशाल्लाह से। जब मैं सुनूंगी तो मुझे लग रहा है बहुत मज़ा आने वाला है। अच्छा जी, उन सां गॾु असां ॿिया के महिमान गॾु मौजूदु आहिनि। नातख़्वां असांजा तमामु सुठा अदा मोहम्मद अयाज़ हुसैनी। अस्सलाम वालेकुम अदा, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही, सभु ख़ैरियत आहे? तव्हांखे रमज़ान जो खोड़ सारी मुबारक हुजनि। महिरबानी अदा, तव्हां ॾाढो क़ीमती वक़्तु कढी आया आहियो। इंशा अल्लाह ताला तव्हांजी तरफ़ बि अचूं था, तव्हां खां बि हमदो नाज जो सिलसिलो असां अॻिते वधाईंदासीं। अदा सावण खे चवंदासीं प्रोग्राम जी शुरूआति में असांखे तमामु सुठो को हमद जंहिंसां शुरूआति तव्हां कयो त वरी पोइ अॻिते प्रोग्राम में वधूं। दुरूद शरीफ पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अवल अल्लाह चयो अवल अल्लाह चयो मोहम्मद रसूल अल्लाह मिठे रसूल चयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। सायो समर ही साण कर ऋण राह थई अगियों पधर सायो
समर ही साण कर ऋण राह थई अगियों पधर ही दुनिया थई सारो सफर ही दुनिया थई सारो सफर पढ़ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जे तू प्री पहजो पसी दुश्मन अंदर दिल जो दसी जे तू प्री पहजो पसी दुश्मन अंदर दिल जो दसी पोइत रखल रब खे रसी पोइत रखल रब खे रसी पढ़ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा तमामु सुठो त तमामु सुठो माशाल्लाह तव्हांजो आवाज़ तव्हांजो अंदाज़ जी असां ॾिसण वारा जेके प्रोग्राम ॾिसनि पिया उन्हनि खे उमेद कयूं था हम ॾाढी सुठी लॻी हूंदी गॾु कॉलर बि असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी छा नालो ॿुधायो अच्छा किथां खां लाड़काणे मां वाह सही हा छा ॿुधाईंदा तव्हां बिस्मिल्लाह कयो ओके बिस्मिल्लाह शुरू थी वञो वाह 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 मोहम्मद दस कारे दस चोटिकारे जो झंडो तन में जिये गुल गुलाबी आसमानों गुलन में जिये गुल गुलाबी आसमानों गुलन में मुझो मुस्तफा पाक कदरो लखन में जिये गुल गुलाबी वाह 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 माशाल्लाह केॾी मतिलबु केॾी क्यूट आवाज़ आहे हुननि जी आवाज़ ॿुधी करे केॾी ख़ुशी अलॻि पई थिए माशाल्लाह सां एॾो हिकिड़ो हुननि जो अंदाज़ हीअ तमामु बहितरीनु हूंदी आहे माउ पीउ जी तरबियत जेके नंढा नंढा ॿार एतिरा मतिलबु मुंहिंजे ख़्याल में केतिरी एज हूंदी हिनजी अंदाज़न 3 खां 4 साल मुंहिंजे ख़्याल में अंदाज़न नंढी एज थी सघे थी पर केॾो हुनजो मतिलबु हिकिड़ी हुबदारी ऐं हिकिड़ो ॾाढी माना माशाल्लाह आवाज़ एॾो प्यारो मूंखे त वणे पियो दिलि चए पई थो पढ़े त मां ॿुधां
अच्छा इन सां गॾु असां वटि बि अनाबिया बैठी है, अनाबिया हमारे पास भी बैठी है, तो चन्ना चिंदा मुन्ना सा आवाज़ और भी हमारे पास है, वो भी बैठा हुआ है, उनसे भी बात करते हैं। अनाबिया कितने सालों से पढ़ती हैं? मैं 1 साल की उम्र से। 1 साल की उम्र से पढ़ती हैं? ओ माय गॉड, इतनी छोटी सी होंगी जब पढ़ती होंगी, तो अभी भी छोटी है। अभी कितने साल हो गए आपको? अभी मैं 10 साल की हूँ। 10 साल की है माशाल्लाह। 9 इयर्स थे आइन अनाबिया के पढ़ंदे। आज क्या सुना रही हैं आप हमें? मैं सिंधी नाट। सिंधी नात सुना रही हैं। सिंधी मतलब किस तरह पढ़ लेती हैं? उर्दू में लिखी हुई है। चलिए जी बिस्मिल्लाह करें। चंद रोज मदीने खा तो लगे, मुझे सचड़ किता सलाम उड़ जा, बीही गुंबद खजराची सामून मुझे प्रियन के तो सलाम उड़ जा। सिक डाडी लगियां सीने में महबूब घुरायो मदीने में। सिक डाडी लगियां सीने में महबूब घुरायो मदीने में। ही शेर जदिक चला ललद, ही शेर जदिक चला ललद, ही शेर जदिक चला ललद, ही शेर जदिक चला ललद। हुन साल ही साल सफीने में महबूब घुरायो मदीने में। सिक डाडी लगियां सीने में महबूब घुरायो मदीने में। नहीं साली को दुन दुरावत जो साईं शर्फ अता क्यों ज़्यादत जो, नहीं साली को दुन दुरावत जो साईं शर्फ अता क्यों ज़्यादत जो। अची चोट चुमा घटियों घुट गुमा, अची चोट चुमा घटियों घुट गुमा। हज पाक जी पाक महीने में महबूब घुरायो मदीने में। सिक डाडी लगियां सीने में महबूब घुरायो मदीने में। हुब पाक हबीबाई कांदिया, दीदार जिला दिल मांदिया। हुब पाक हबीबाई कांदिया, दीदार जिला दिल मांदिया। दसी रोज चुमा पोई छो ना मरा, दसी रोज चुमा पोई छो ना मरा। रहमत जी खाज खजीने में महबूब घुरायो मदीने में। सिक डाडी लगियां सीने में महबूब घुरायो मदीने में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। भाई माशाल्लाह छा ॻाल्हि आहे। अनाबिया तव्हां त माशाल्लाह ॾाढो बहितरीन था पढ़ो। छा चवंदा दादा सां तव्हां छा चवंदा? माशाल्लाह। अच्छा धुन एॾी पकी ऐं सुठा एॾा अल्फाज़ तमामु उन सुहिणे अंदाज़ सां ऐं कॉन्फिडेंस तव्हां ॾिसो पिए त मतिलबु की हिन जी पंहिंजी जेका स्पीच आहे, जेका लैंग्वेज आहे सा उर्दू आहे, लेकिन सिंधीअ में जेके पढ़ण में न ॾाढो मुश्किल हूंदो आहे। ऐं असांजा टिपिकल सिंधी वर्ड हुया हिन सॼी नात में। कैसे पढ़ लेती हैं? मुझे तो भाई तजस्सुस दे दिया अनाबिया ने। अच्छा मज़े की ॻाल्हि ॿुधाईंदी हलां, उनके वालिद साहब सामने ही बैठे हुए हैं माशाल्लाह से। हम उनको सलाम पेश करते हैं कि उतने अच्छी माशाल्लाह से परवरिश, इतने अच्छे अंदाज से अनाबिया को सिखाया है कि नाते पढ़ें, वो भी सिंधी में माशाल्लाह बहुत अंदाज से अच्छे से पढ़ती हैं। और भी तो अनाबिया को बड़ी फरमाइश होती होंगी ना, है ना? कौन कौन से कलाम की ज़्यादा फरमाइश होती है कि अनाबिया आपके आवाज़ में ये तो बड़ा अच्छा लगता है, वो सुनाए? कौन सा नहीं, कौन सी फरमाइश होती है, कौन सी बोलती है ज़्यादातर बताएं? सभी बोलते हैं। आज मैं फरमाइश करूंगी, वो मुझे आप बाद में सुनाना, ठीक है ना? अदायास तांठो केड़ो माशाल्लाह नंढड़ो मासूमड़ो आवाज़ है, केड़ो प्यारो अंदाज़ है माशाल्लाह, तमाम बेहतरीन है। हेतरी नंढड़ी उम्र में अल्हम्दुलिल्लाह जेको आहे सो काफ़ी सारो जेको आहे सो फैज़ मिली रहियो आहे। हाँ माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह अॻिते अल्लाह ताला हिनखे वधाईंदो। आमीन आमीन। इंशाल्लाह कामयाब जे डोर में हथ विधो आहे माशाल्लाह कामयाबी है न, हींअर कामयाब आहे न, अॻियां त कामयाबी न जा कदम चुमंदी बिल्कुलु। अच्छा अदा अयास तव्हां छा था ॿुधायो असांखे?
असांजे मदीने वारे साईं जे शान में नात शरीफ़ ॿुधाईंदासीं। नाज़ शरीफ़ तव्हां चओ न मां कॉल वठी वठां, हुन खां पोइ तव्हां मूंखे नात ॿुधाइजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी शाद कॉलोनी कंबर खां सनाउल्ला गोपांग थो ॻाल्हायां। जी रसनावला, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक, तबियत सही तव्हांजी? अजी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो कीअं आहियो भेण मुंहिंजी? अल्लाह अल्लाह जा एहसान, अल्लाह जा एहसान, ठीकु ठाक, दुआ आहे तव्हांजी। बिस्मिल्लाह कयो, ॿुधायो दिलि असांखे। चवे थी त अॼु नात ॿुधायां तव्हांखे। ज़रूरु ज़रूरु, बिस्मिल्लाह कयो। मूंखे एतिरो अंदाज़ो आहे त तव्हां कॉल कंदा आहियो असांखे नात ॿुधाइण जे लाइ। नात ॿुधायां। आयो मोहम्मद माहे मुनीर, खुली असांजी वई तकबीर, मोमिन कर तूं खूब खुशूं, जन्नत तुंहिंजी आजागीर। आयो मोहम्मद सुभान अल्लाह। जिन जी लाइ सहारा, तिन जे लाइ सहारा थिया, आसां में दिल जी गणतीअ जा केई किनारा थिया, जग में खुली वई तनवीर। आयो मोहम्मद माहे मुनीर, मोमिन कर तूं खूब खुशूं, जन्नत तुंहिंजी आजागीर। आयो मोहम्मद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अदा लख थोरा तव्हांजी कॉल जा, महिरबानी अल्लाह तव्हांखे हमेशह ख़ुशि ऐं आबाद रखे। असां वटि थियो आहे ब्रेक जो वक़्तु, ब्रेक खां पोइ अदा आयासीं जी असां नात ॿुधाईंदासीं। था मां ब्रेक वठी थी वठां, कमर्शियल्स बि हूंदा आहिनि, सभु शइ खे ॾिसणो हूंदो आहे। ऐं असां वटि जेको सो ख़बर आहे त जीअं अफ़्तारी वेझी ईंदी आहे त यकीनन माहौल घर में अहिड़ो हूंदो आहे त अफ़्तारी जी अफ़रा तफ़री हूंदी आहे। त तव्हां बि कमु कयो, नंढड़ी ब्रेक वठी करे वरी वापसि अचूं था बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में। जी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में ई असांजा महिमान सां गॾु मौजूदु आहिनि। अदा सावण फ़क़ीर सां गॾु आहे ऐं अदा अयाज़ हुसैनी सां गॾु आहिनि, अञा बि हिकिड़ी क्यूट सी बेबी सां गॾु आहे। माशाअल्लाह सां तमामु सुठा महिमान ऐं सुठा आवाज़ सां गॾु आहिनि। जे ब्रेक खां पहिरियां मूं तव्हांखे ॿुधायो त अदा अयाज़ खे मूं चयो तव्हां नात ॿुधाईंदा, दादा बिस्मिल्लाह कयो, तव्हां नात ॿुधायो असांखे। छा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब तुंहिंजो फरमान सचो आ, तो तेरा बजो लथो कुरान सचो आ। महबूब तुंहिंजो फरमान सचो आ, तो तेरा बजो लथो कुरान सचो आ। करे न पूजा पत्थरन जे अॻियां, कयो जंहिं पैदा आहे इंसान। करे न पूजा पत्थरन जे अॻियां, कयो जंहिं पैदा आहे इंसान। रखो सिर सजदे रहमान सचो आ, तो तेरा बजो लथो कुरान सचो आ। महबूब तुंहिंजो फरमान सचो आ, तो तेरा बजो लथो कुरान सचो आ। पंजन ॿारन जी मोहब्बत में जो चैन या
यारने जी चाहत में जो पंजन बारन जी मोहब्बत में जो चैन यारने जी चाहत में जो मोमेनो हो मुसलमान सचो महबूब तुझो फरमान सचो महबूब तुझो फरमान सचो तो तेरा बजो लथो कुरान सचो तो तेरा बजो लथो कुरान सचो सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो ऐं असां वटि तव्हांखे ख़बर नंढी अनाबिया बि गॾु आहे ऐं अदा सावण फ़क़ीर बि असां गॾु आहिनि असां जेके ॾिसण वारा आहिनि उन्हनि जी फ़रमाइश हुजे त असांखे कॉल करे सघो था ऐं उनखां अलावा तव्हां पाण बि असांखे नात ख़्वानी जो तव्हांखे मौक़ो ॾींदा आहियूं जॾहिं कॉल कंदा आहियो त दिलि चवंदी आहे त अगरि तव्हां शामिलु थियणु चाहियो था त मज़ीद तव्हां नातूं बि शामिलु करे सघो था पंहिंजे आवाज़ सां पंहिंजे अंदाज़ सां ऐं ईअं कॾहिं बि न सोचींदा कयो छो जो अदा सावण सां ब्रेक जे दौरान बि इहा ॻाल्हि थी रही हुई अदाया सां त आवाज़ जेको हूंदो आहे उहो कीअं बि हुजे कहिड़े बि क़िस्म जो हुजे पर अगरि तव्हांजी सना ख़्वानी लाइ दिलि चए थी त जज़्बो ॾिठो वेंदो आहे त उहा तमामु घणी ख़ासि ॻाल्हि हूंदी आहे असांजे लाइ त कॉलर आहिनि ऐं मूं ॻाल्हि कई त बलूचिस्तान खां हिन दौरान कॉल अची वई अस्सलाम वालेकुम बहुत मेहरबानी सर अच्छा माशाल्लाह वो मूंखे लॻे थो त जंहिं महिल कॉल जी शामिलु थी हू नात पढ़नि पिया पंहिंजे हिसाब सां असां आयासीं नात पढ़ी विया बि हलिया एतिरो में शॉर्ट कॉल में ईअं थींदो अथव सो बहरहाल मज़ीद असां कॉल्स प्रोग्राम में शामिलु कंदासीं अदा जेको सावण फ़क़ीर सां गॾु आहिनि अदा तव्हां असांखे कहिड़ी नात ॿुधायो था अॼु हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल गफ़ूर हमायूं शरीफ़ वारनि जो जी पाण सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल में वेठा तो उते ई इन कलाम पढ़ियो उहो मां पेश कयां थो दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना है तुझे जुल्फ़ जे बंद कमंद विधा तुझे जुल्फ़ जे बंद कमंद विधा जिंदान हज़ारे मान रुगो है तुझे जुल्फ़ जे बंद कमंद विधा जिंदान हज़ारे मान रुगो तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रुगो तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रुगो है कई घायल तुझे घूर संदा मखमूर गफूर सरूर संदा तुझे घायल
कई घायल तुझे घोर संदा मखमूर गफूर सरूर संदा तुझे नूर ज़हूरे हुजूर संदा मखमूर हजारे मान रुगो तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हजारे मान रुगो है कई अबरू तेग शहीद कया कई नाज मजीद मुरीद थिया है कई अबरू तेग शहीद कया कई नाज मजीद मुरीद थिया रिय नाणे दीद खरीद थिया रिय नाणे दीद खरीद कया कुर्बान हजारे मान रुगो ए माहिल का महबूब खुदा तू जिनाज दाता जान फिदा माशाल्लाह दा रोज़े में नात ख़्वानी करण ॾाढो ॾुखियो कमु आहे तव्हांजी अज़मत आहे माशाल्लाह अल्लाह तव्हांखे हयाती ॾे अच्छा अनाबिया भी असां सां गॾु आहे अनाबिया मैं चाह रही थी आप इधर बैठ के मेरे पास पढ़ती वो मुझे और ज़्यादा मज़ा आता क्या जो कलाम आप सुना रही हैं माशाल्लाह से नात हमें वो आपको याद है बिस्मिल्लाह करें ऐसा तुझे खालिक ने तरहदार बनाया यूसुफ को तेरा तालिबे दीदार बनाया ऐसा तुझे खालिक ने और कौनैन बनाई गई सरकार की खातिर कौनैन बनाई गई सरकार की खातिर और कौनैन की खातिर तुम्हें सरकार बनाया ऐसा तुझे खालिक
बेयारो मददगार जिन्हें कोई नहीं पूछे, ऐसों का तुम्हें यारो मददगार बनाया, ऐसा तुझे खालिक ने। सुभान अल्लाह, क्या बताइए, इधर आओ मेरे पास आओ। और उसके है ना एक सिर्फ ऐसे होता है कि तारीफ करते हैं, दूसरा होता है शाबाशी, और होता है हग, एक ऐसे ना गले लगा के मजे आला। एडो प्यारो आवाज़ आहे से, एडो सुठो अंदाज़, एडो कॉन्फिडेंस, माशाल्लाह ने बेहतरीन कॉन्फिडेंस बड़ा प्यारा है आपका ना, आप जो पढ़ती हो अदा अयास के चने सदा तव्हां हिते ई कलाम शुरू कयो आहे, अना बि मूंसां ई गॾु वेहंदी। जी आसरातों में अथम ए खुदा जादादला, आसरातों में अथम ए खुदा जादादला, बेज दरते छो बन्या माखणी के दर्दड़ा, बेज दरते छो बन्या माखणी के दर्दड़ा, आसरातों में अथम ए खुदा जादादला, आसरातों में अथम जान नागे जान का जान नबी खां आपरे, जो नबी जो कीना सो खुशी खां आपरे, जान नागे जान का जान नबी खां आपरे, जो नबी जो कीना सो खुशी खां आपरे, जिंदगी उन जी भली जंग जो आनूरुल हुदा, बेज दरते छो वञा माखणी के दर्दड़ा, बेज दरते छो वञा माखणी के दर्दड़ा, हर पखीअ जी लात में ऐं असां जी नात में ज़िक्र तुंहिंजो थो रहे फन संदे फ़िक्रात में, हर पखीअ जी लात में ऐं असां जी नात में ज़िक्र तुंहिंजो थो रहे फन संदे फ़िक्रात में, या नबी ॾेई वञ सिघो हिन कला खे हौसला, बेज दर ते छो वञा माखणी के दर्दड़ा, बेज दर ते छो वञा माखणी के दर्दड़ा, दर्द आहिनि जीअ में बस फ़कीरी हाल थम, आस आहे रोज में हिकु अव्हां ॾे ख्याल थम, दर्द आहिनि जीअ में बस फ़कीरी हाल थम, आस आहे रोज में हिकु अव्हां ॾे ख्याल थम, पार तूं थई या नबी तो सहारे को झिड़ा, बेज दर ते
छो वञा मां खणी के दर्दड़ा बेज दर ते छो वञा मां खणी के दर्दड़ा जग असां ते रोज़ थो तोहमतूं ताज़ियूं हणे पोइ बि दीवानो खिली ज़हमतूं सारियूं खणे जग असां ते रोज़ थो तोहमतूं ताज़ियूं हणे पोइ बि दीवानो खिली ज़हमतूं सारियूं खणे गाॾी कंहिंखे चवे या नबी तोखां सिवा बेज दर ते छो वञा मां खणी के दर्दड़ा बेज दर ते छो वञा मां खणी के दर्दड़ा आसरातों में अथम ऐ खुदा जा दादला आसरातों में अथम ऐ खुदा जा दादला बेज दर ते छो वञा मां खणी के दर्दड़ा सुभान अल्लाह माशाल्लाह बेहतरीन अदा आयास तव्हांजा लख थोरा तव्हां प्रोग्राम में आया क़ीमती वक़्तु कढी करे अदा सावण जी बि इलाही सारी महिरबानी अना बि वेठी आहे मुंहिंजे कच्छ में मूंखे अदा सावण वाली साइड खाली करे आई तो मुझे मुझसे गॾु वेठी है आपका भी बहुत शुक्रिया माशाल्लाह आपकी बहुत क्यूट आवाज़ है मुझे बहुत पसंद है आप प्रॉमिस करें लाइव कि आप मेरे साथ मिलने आया करेंगी ठीक है चलें जी मेरे साथ मिलने आया करेंगे ओके जी असां वटि ब्रेक जो वक़्तु है ब्रेक खां पोइ ॿिया महिमान सां गॾु हूंदा पंहिंजे बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां सां गॾु एक दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में ब्रेक खां पहिरियां असां खोड़ सारा महिमान मौजूदु आहिनि ब्रेक खां पोइ वरी अञा सारा खोड़ महिमान असां वटि अची विया आहिनि हलिया ऐं ॾाढी प्यारियूं प्यारियूं उहे असांजी नंढड़ी नंढड़ी जेके क्यूट्सियूं नाथूं आहिनि उहे माशाल्लाह अॼुकल्ह पंहिंजो जेको सो तमामु अंदाज़ हुननि जो जेको आहे जेको ऐं हिकिड़ी शौक़ु बि हूंदो आहे न जेको वधि खां वधि शामिलु थिए थो पियो त हुन में असां वटि हिकु त नाथूं उहा आहे जेके असांखे ट्रांसमिशन में ऑलरेडी पहिरियां बि हिकु दफ़ो जॉइन करे चुकियूं आहिनि अॼु हुननि जी हुननि सां सिस्टर बि गॾु आयूं आहिनि त ॿ महिमान ॿियूं बि असां सां गॾु आहिनि अलीशा फ़तेह मोहम्मद हमारे साथ हैं अस्सलाम वालेकुम कैसी हैं आप जी आप ठीक है तबीयत सही सब खैरियत है माशाल्लाह से रमज़ान अच्छा गुजर रहा है अल्हम्दुलिल्लाह आपके साथ आज आपकी सिस्टर आई हैं जो आज डफ पे हैं यहाँ पे इशा फ़तेह मोहम्मद हमारे पास है तो मैं इनका फेस नहीं देख पा रही हूँ डफ में छुपी हुई हैं एक चुनी सी थोड़े चुनी सी है कैसी है इशा ठीक है अच्छा बस शर्मा तो नहीं रही है ऐसे ही बता वो कर रही है अच्छा और लाइबा मोहम्मद जाकिर हमारे साथ हैं अस्सलाम वालेकुम बेटा कैसी हैं आप ठीक ठाक जी ठीक है अच्छा माशाल्लाह आपके साथ बैठी हैं गानिया इरफान कैसी हैं आप ठीक ठाक तबीयत सही आपकी आप सबको रमज़ान की बहुत मुबारक हो क्योंकि अलिशा से तो मुलाकात होती रहती है ना अच्छा जी तो आप एक हमारे पास बहुत एक अच्छा कलाम है जो आप तीनों हमारे साथ पढ़ रही हैं तो आज मेरे ख्याल से शुरुआत इनसे करते हैं आप पढ़ेंगे अच्छा जी ठीक है आप हमें अलिशा सुना रही हैं पहले आज भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगी खाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगी खाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगी लौट कर मैं ना जाऊंगी खाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगी खाली हाँ लौट कर मैं ना जाऊंगी खाली कुछ नवासों का सदका अता हो अपने प्यारों का सदका अता हो दर पे आया हूँ बनकर सवाली भर दो झोली मेरी या
मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगी खाली। पैदा हुए तो हक से शरीयत खरीद ली, जब हो गए जवा तो इमामत खरीद ली। मादर से खुद बाप से ताकत खरीद ली, सर ने राहे हक में शहादत खरीद ली। मौला के दो नवासों ने उम्मत खरीद ली, उन नवासों का सदका अता हो, उन नवासों का सदका अता हो। दर पे आया हूँ बनकर सवाली, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगी खाली। सच्चा ये वाक़या है अज़ाने बिलाल का, एक दिन रसूल पाक से लोगों ने यूँ कहा, या मुस्तफ़ा अज़ान गलत देते हैं बिलाल, कहिए हुजूर आपका इसमें है क्या ख्याल, कहिए हुजूर आपका इसमें है क्या ख्याल, कहिए हुजूर आपका इसमें है क्या ख्याल। फरमाया मुस्तफ़ा ने ये सच है तो देखिए, फरमाया मुस्तफ़ा ने ये सच है तो देखिए, वक्त सहर की आज अज़ा और कोई दे, वक्त सहर की आज अज़ा और कोई दे, वक्त सहर की आज अज़ा और कोई दे। आए नबी के पास फिर असहाबे बासफा की अर्ज़ मुस्तफ़ा से कि ऐ शाहे अंबिया, है क्या सबक सहर न हुई आज मुस्तफ़ा, जिब्रील लाए ऐसे में पैगाम किबरिया, जिब्रील लाए ऐसे में पैगाम किबरिया। यूं जिब्राइल ने कहा खैरुल्लाह नाम से, यूं जिब्राइल ने कहा खैरुल्लाह नाम से, अल्लाह को है प्यार तुम्हारे गुलाम से, अल्लाह को है प्यार तुम्हारे गुलाम से, अल्लाह को है प्यार तुम्हारे गुलाम से। फरमा रहा है आपसे रब्बुल जलाल, होगी न सुबह देंगे न जब तक अज़ा बिलाल, अल्लाह ने बिलाल की चाहत के मरहबा देकर अज़ान सारी इमामत खरीद ली, तो आशिक़े मुस्तफ़ा की अज़ा में अल्लाह अल्लाह कितना असर था, अल्लाह अल्लाह कितना असर था। अर्श वाले भी सुनते थे जिसको, अर्श वाले भी सुनते थे जिसको, क्या अज़ाती अज़ाने बिलाली, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगी खाली। तमामु बहुत सुठो, ॾाढो सुठो, ऐं सिंधी उर्दू सभु मिक्स करे वैसाऊं ख़बर, तमामु बहुत अच्छा सुठो। अच्छा रैलिश पर जो आवाज़ तो माशाल्लाह हुए सुठो है, पहले भी ज्वाइन करे चुकी है असांखे। और आज हमारे पास जो हमारी मेहमान आई हैं वो हैं लाइबा मोहम्मद ज़ाकिर और गानी इरफान। तो आप हमें क्या सुना रही हैं? आप तीनों साथ पढ़ेंगी, ठीक है। अरिशा आप भी बीच में ज्वाइन कर लेना अगर दिल चाहे तो। अच्छा अच्छा, आप डफ को साइड पे रख के माइक उठा लें, ठीक है? खैर है, कोई बात नहीं।
ठीक है, चलिए आप शुरू हो जाए, बिस्मिल्लाह करें। हाँ बेटा आप यहीं बैठी रहे, कोई मसला नहीं। अच्छा ठीक है, बैठो बैठो, चलिए आप पढ़ें, शुरू हो जाए, बिस्मिल्लाह करें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साहिबे ताज वो शाह मेराज वो, साहिबे ताज वो शाह मेराज वो, शह सवारे बुराको अमीरे अलम, शह सवारे बुराको अमीरे अलम, दाफ़े हर बला दाफ़े हर वबा, दाफ़े कह तो अमराज़ रंजो अलम, दाफ़े कह तो अमराज़ रंजो अलम, साहिबे ताज वो शाह मेराज वो, साहिबे ताज वो शाह मेराज वो, लिखा गया इसमें ऊंचा हुआ, इसमें मोहरे कबूले शफाअत भी है, इसमें की बरकते इसमें की रौनकें, इसमें लोहो कलम की अमानत भी है, क्या अरब क्या अजम सबके सरदार हैं, सबके सरदार का है मुक़द्दस बदन, हर में काबा को वो जो मुनव्वर करे, वो महकती वो पाकीज़ा सी एक किरण, साहिबे ताज वो शाह मेराज वो, साहिबे ताज वो शाह मेराज वो, जश्तगाहों का सूरज वजूद आपका, आप हर शब के ज़ुल्मत के महताब हैं, सदर बज़ में बुलंदी रिफ़अत के हैं, राह गुज़ारे हिदायत के महताब हैं, सारी मखलूक की है वो जाए अया, सारी तारीकियों के वो रोशन चरा, नेक ज़ीनत वो नेक अतवार है, उनके हाथों में है बख्शिशों के आया, साहिबे ताज वो शाह मेराज वो, साहिबे ताज वो शाह मेराज वो। माशाल्लाह माशाल्लाह, बहुत खूब जी। सारा अगर कॉलर भी कर रहे हैं, अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम अस्सलाम जी, अदा केर सां था गॾु आहे? अब्दुल मतीब शेख अदी हुअदन का ॻाल्हायां थो। अच्छा अच्छा, त कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? छा चवणु चाहींदो भाउ? अल्हम्दुलिल्लाह दी खेलो अवां खुश आहियो, खैर अवां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं, तव्हांजो लाइव प्रोग्राम। कीअं थी लॻे तव्हांखे असांजी रमज़ान जी ट्रांसमिशन? अदा तव्हां कुझु ॿुधाईंदा असांखे, रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हांखे कीअं लॻी रही आहे? हेलो हेलो, आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी जी अभी अचे पियो आवाज़। अच्छा, नात ॿुधाईंदो तव्हां असांखे का? जी जी अभी नात तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। ठीकु आहे, बिस्मिल्लाह कयो, ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाह। ओ मिठा मालिक साईं के रोआरी पर चाई, तोखा कोई कान पुछे थो, के तखिलियों खीर पीअन था, के बाहर थी आई, ओ मुंहिंजा मिठा मालिक साईं के रोआरी पर चाई, तोखा कोई कान पुछे थो, के तखिलियों खीर पीअन था, के खापार तो पी आई, तुझी आहे बेपरवाही, तू तशा। अच्छा, अदा महिरबानियूं लख थोरा तव्हांजा, ऐं तव्हां ॾाढो पंहिंजो
अॼु सुठी नात ॾाढी शामिल कई पर हिकु शइ तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु असांजे प्रोग्राम जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे न मेन जेको हिसो हूंदो आहे हिकिड़ो सेगमेंट हूंदो आहे उहो हूंदो आहे किचन जो। अॼु सरवत असांखे जॉइन न कयो आहे ऐं सरवत जी तबियत आई थिंक सो की नासास आहे पर हुन सां राब्तो बि न थी सघियो आहे। अलाए हुननि खे सिहत ॾे ठीकु ठाक हुजनि त वरी ख़ैर सां असांखे सुभाणे जॉइन कनि। त असांजे प्रोग्राम जा कुझु स्पॉन्सर्स आहिनि जिन खे तव्हां जॾहिं हिन तरफ़ ॾिसंदा आहियो त इग्लू होममेड पराठा हूंदा आहिनि जेके असांखे सहरी में ॾाढा ख़स्ता ख़स्ता ऐं मज़ेदार पराठा ॾींदा आहिनि। त उहे असां जंहिंमहिल टेस्ट कंदा आहियूं त असांजी सिहत ॾाढी सुठी थींदी आहे। ऐं अफ़्तार में वरी जंहिंमहिल असां ईंदा आहियूं रोज़े जो टाइम थींदो आहे त बहितरीनु मशरूब हूंदो आहे उहो हूंदो आहे रूह अफ़ज़ा। त रूह अफ़ज़ा राहत जा मशरूब मशरक़ जेके सॼी दुनिया में चयो वेंदो आहे उहो रूह अफ़ज़ा ई आहे। ऐं सैलानी फूड इंडस्ट्री वारनि जा तमामु बहितरीनु मसाला आहिनि जेके असांखे हर रोज़ जेका रेसिपी असां तयारु कराईंदा आहियूं उहा ॾाढी टेस्टी ऐं ॾाढी मज़ेदार हूंदी आहे। ऐं गॾु असां वटि NX बि आहिनि जेके असांजे घंटनि जा यानी कलाकनि जा जेके कमनि से कुझु मिंटनि में करे छॾींदा आहिनि। असांखे शेक ठाहिणो हुजे मसाला ठाहिणा हुजनि त मिंटनि में ग्राइंड एंड चेक थी वेंदा आहिनि हलिया। त इहे असांजा स्पॉन्सर आहिनि जिन जे करे असांजे प्रोग्राम तव्हां ॾिसंदा आहियो तमामु मज़ेदार तमामु बहितरीनु। ऐं हिकु कॉल असां सां गॾु आहे हुनखे मां शामिलु कंदमि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु असां सां गॾु आहे? हा भेण गुलरेज़ अली सैंडियो ॻाल्हायां पियो लाड़काणे शहर सां। अच्छा त कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तव्हां नात ॿुधाईंदा? जी आदि बिल्कुलु ना। ठीकु आहे बिस्मिल्लाह कयो। ओ खुदा चला मदीनो जियरे दे सारे सुभान अल्लाह। जिसा तब्ज़ गुंबद जिसा तब्ज़ गुंबद ओ मत मौत मारे ओ मत मौत मारे खुदा चला मदीनो जियरे दे सारे। सुभान अल्लाह। वादा वाह ॾाढो सुठो। ॿ लाइनूं पर ॾाढियूं माशाल्लाह कमाल जूं। ऐं ईअं ई आहे जो दुआ आहे न त असां जॾहिं पंहिंजे छा चवंदा आहियूं दुआ शामिलु कंदा आहियूं। ऐं ख़ासि कर मूं हिकिड़ी शइ ॾाढी नोट कई आहे त हीअ त माशाल्लाह सां बरकतुनि रहमतुनि जो महीनो आहे पर जेके जेके असांजा नात ख़्वां या जेके जेके बि असांजा कॉलर्स आहिनि जिन खे नात पढ़ण जो तमामु घणो शौक़ु हूंदो आहे शामिलु थींदा आहिनि उनजी दुआ इहा हिकिड़ी हूंदी आहे त मदीने वञूं ऐं असां ज़ियारत कयूं ऐं इहा ई दुआ सभिनी जे लबनि ते हूंदी आहे त ख़ासि करे कॾहिं को अहिड़ो ॾींहुं अचे कॾहिं को अहिड़ो ॾींहुं अचे त असांजो रमज़ान ऐं असांजा रोज़ा जेके स्पेशल आहिनि से मदीने में हुजनि त उनजे करे असां उहा ख़ुशनसीबी करे ज़िंदगी में हासिलु करे सघूं या रब्बुल आलमीन असांजी क़िस्मत अहिड़ी चमकाए छॾे असांजी असांजे पूरी टीम जी जेके टीम जा मेंबर्स आहिनि उन्हनि खे उन्हनि जी फैमिलीज़ खे जेके जेके उन्हनि जे घरनि में वेठा आहिनि छो जो जेके चवंदा आहिनि न त माना पंहिंजी दुआऊं गॾींदा आहिनि हीउ जेको टाइम हूंदो आहे न हिन वक़्तु जॾहिं असांजी हीउ वक़्तु थींदो पियो आहे त अफ़्तार में कुझु देरि हूंदी आहे असां वटि अफ़्तारीअ में जेके से जिन घरनि में माशाल्लाह जेतिरो जेतिरो एतमाम हूंदो आहे पंहिंजे हाल जे हिसाब सां त उन में चवंदा आहिनि जेका बि दुआ तव्हां कयो या रब्बुल आलमीन दुआ क़बूल कंदो आहे त दुआ असांखे हर वक़्तु करणु खपे पंहिंजे लाइ दुआ घुरो न घुरूं पर ॿियनि जे लाइ ज़रूरु घुरणु खपे त या रब्बुल आलमीन सभिनी जो ख़ैरु हुजे उन्हनि जे सदके असांजी बि उहे आसानियूं कर असांजूं मुश्किलूं आसान कर असां हर वक़्तु तव्हांजे लाइ बि दुआ कंदा आहियूं ऐं मुंहिंजे ख़्याल में कॉलर आया आहिनि अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मां मदीने वञा शल मदीनो ॾिसां पाक प्यारे मोहम्मद जी माया चावट चुमा मां मदीने वञी शल मदीने वञा पाक प्यारे मोहम्मद जी मां चावट चुमा मां मदीने वञी वो जेको सोरो नबी सरदार आलायत ज़ल इकला कमा आहे मोहम्मद नूरी नमा पाक प्यारे पिणीअ जी मां चावट चुमा मां मदीने वञी सुभान अल्लाह छा ॻाल्हि आहे माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो अदा ॾाढो सुठो आवाज़ु ॾाढो सुठो अंदाज़ तव्हांजो असांजे प्रोग्राम में शामिलु थियो तमामु घणी ख़ुशी थी ऐं हाणे मां तव्हां खां वठंदसि अलविदा छो जो प्रोग्राम जो वक़्तु बिल्कुलु पंहिंजे पुॼाणीअ जी तरफ़ अची वियो आहे दुआ कलाम सां पंहिंजे प्रोग्राम खे हमेशह जेको सो इख़्तिताम ते कंदा आहियूं ऐं मुंहिंजी हर वक़्तु तव्हांजे लाइ इहा दुआ हूंदी आहे त या अल्लाह साईं तव्हां सभिनी खे पंहिंजे ज़ोमान में रखे तव्हां सभिनी जे सदके मुंहिंजे बचनि खे मुंहिंजे घर खे ऐं मुंहिंजे उन्हनि सभिनी फैमिली मेंबर्स खे जेके जेके मूंसां अटैच आहिनि जिन सां मुंहिंजो रिश्तो रत जो आहे जिन सां मुंहिंजो रिश्तो अहसास जो आहे उहे बि सभु हमेशह ख़ुशि ऐं बाश हुजनि हमेशह आबाद हुजनि इहा मुंहिंजी दुआ तव्हां सभिनी जे लाइ बि
बि आहे ऐं चवनि थी त तव्हांजे सदके असांजी दुआ बि क़बूल थी वञण लाइ ॾाढी ख़ुशी थी असांजा महिमान सां वटि आया। अलिशा हमारे पास पहले भी आई थी, आपका बहुत थैंक्स, आप दुआ कलाम आप माशाल्लाह शामिल करेंगी। और ईशा आपकी सिस्टर आज साथ आई, लाइबा आई, गानी आई हमारे पास, बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा कलाम सबने मिलकर शामिल किया। और मैं अलविदा चाहती हूँ सबसे, आप अपने दुआ कलाम से प्रोग्राम को एंड कीजिएगा, ठीक है जी। मां वटि हाणे तव्हां खां इजाज़त, पाण जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजे फैमिली सां गॾु पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं असांखे पंहिंजे दुआनि में ज़रूरु यादि रखिजो। मां इजाज़त वठां थी, अल्लाह निगहबान, बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां गॾु दुआ कलाम तव्हां प्रोग्राम में शामिल। हमारी दुआ है हमें बख्श दे इलाही, तू गफ़ार है बख्श दे इलाही, तू गफ़ार है बख्श दे। है तू हय्यो कय्यूम मेरे खुदा, नहीं कोई माबूद तेरे सिवा, तुझी से है कायम ये अर्ज़ो समा, तेरे सिमत आखिर में है लौटना, तेरे हाथ में है सज़ा ओ जज़ा, दिया तूने ही मुझको हुक्म दुआ, हमारी दुआ है हमें बख्श दे इलाही, तू गफ़ार है बख्श दे इलाही, हमें अहले ईमान कर सहज मानियों को तू कुरान कर, दिलों को मिसाले गुलिस्तान कर, नबी की मोहब्बत के ऐवान कर, तेरे हाथ में है सज़ा ओ जज़ा, दिया तूने ही मुझको हुक्म दुआ, हमारी दुआ है हमें बख्श दे इलाही, तू गफ़ार है बख्श दे इलाही, मोहम्मद पे लाखों दुरूद जो है बाइसे ख़ुल्क़ते कुल शऊर, तजल्ली रहमत हो अब मुश्तइल, दिलों के हो नासूर सब मुंदमिल, तेरे हाथ में है सज़ा ओ जज़ा, दिया तूने ही मुझको हुक्म दुआ, इलाही तू गफ़ार है बख्श दे इलाही।